लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आऊं आहियां डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां अॼु गॾु आहिनि नामियारो रोशन ख़्याल सियासतदान मशहूर सियासी कारकुन बलोच स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन BSO जो बानी रुकन शिकारपुर में मुख़्तलिफ़ रवादारी ऐं समाजी तंज़ीमुनि जो माहिर ऐं असां सभिनी जो दोस्त जनाब रहीम बख्श जाफ़री साहब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। आउं चाहियां थो त पाकिस्तान में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके बि माण्हू पॉलिटिक्स में जेके बि माण्हू समाजी तौर ते मुख़्तलिफ़ जेके खेत्र आहिनि उन्हनि में उन्हनि जी जेका बि परफॉर्मेंस कारकर्दगी या एक्शन रहिया आहिनि या उन्हनि अवाम जे लाइ या अवाम जे ख़िलाफ़ु जेके कम कया आहिनि उन हवाले सां उन्हनि माण्हुनि खे अॻिते साम्हूं आणिजे ऐं उन्हनि खां हाल अहिवाल कजे त उन्हनि उहो सभु कुझु छो कयो। अवां जीअं त रोशन ख़्याल आहियो ऐं अवां जो समूरो हिसो ब्राइट ऐं चिमकंदड़ आहे। अवां प्रो पीपल आहियो। अवां जमहूरियत जे लाइ जेल बि कटिया आहिनि। अवां ते मुख़्तलिफ़ इल्ज़ाम हणी ऐं मुख़्तलिफ़ क्रिमिनल एक्टिविटीज़ में बि जेल में विझण जी कोशिशूं थींदी रहियूं आहिनि। अवां सभ खां अवल मूंखे जेकॾहिं पंहिंजो ज़ाती तारुफ़ ॿुधायो, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे वालदेन, पंहिंजे भाउरनि, पंहिंजे भेणुनि, त पोइ पाण ऐं पंहिंजी तालीम, त उन खां पोइ पाण अॻिते हलूं। अयूब साहब, तव्हांजी महिरबानी। तव्हां लीडर टीवी में असांखे इनवाइट कयो ऐं बल्कि गुफ़्तगू करण ते आमादा कयो, छो त इहा जहिड़े नमूने सां तव्हां तारुफ़ कयो आहे जेको तव्हां चाहियो था, ही कोशिश मुख़्तलिफ़ माण्हुनि खे साम्हूं आणे ऐं न सिर्फ़ु उन्हनि जा व्यूज़ पर उन्हनि जा व्यूज़ या माण्हू छा था सोचनि उहो जेकॾहिं माण्हुनि जे अॻिते ईंदो, तमामु हिकिड़ो सुठो तव्हांजो क़दम आहे। तव्हां जेके सियासी कारकुन आहिनि उन्हनि खे मौक़ो ॾियो था। पहिरियों तव्हां त ॿुधाए चुका हो त मुंहिंजो तालुक़ु शिकारपुर ज़िले सां आहे। असांजो ॻोठु आहे ॿाहिरि गड़िया सिंध खां कोई 10-11 किलोमीटर परे। मां उते अव्हांजे ॻोठ जो नालो छा आहे? जाफ़री साहब? मुंहिंजे वालिद साहब जे नाले सां आहे ॻोठु, राजा ख़ान जाफ़री, उन जे नाले सां आहे। असांजो इलाइक़ो हिकिड़ो त मां तव्हांखे ॿुधायां त जेकॾहिं मां ईअं चवां त पसमानदा तरीन इलाइक़नि जो जेकॾहिं हवालो ॾिजे या शुमार कजे, मां ईअं सम्झां थो त असांजो शिकारपुर जो इहो उत्तर ओलह वारो पासो ऐं उन सां लॻंदड़ चाहे जेकबा डिस्ट्रिक्ट जा तालुका हुजनि या ॿिया हुजनि, उहे शायदि मां चवां थो पाकिस्तान त पंहिंजी जाइ ते सिंध जे बि पसमानदा तरीन इलाइक़नि में शुमार थिए थो। उते तालीम जो फुक़दान आहे, बल्कि तालीम न हुजण जे बराबरि आहे। जेकॾहिं असां औरतुनि जे हवाले सां वञूं या नियाणियुनि जे हवाले सां वञूं त इन्हनि इलाइक़नि में को बि तालीम जो गवर्नमेंट जे तरफ़ां या प्राइवेट सेक्टर में को बंदोबस्तु कोन आहे। मां जॾहिं टाइम आयो 5-6 सालनि जो थियो त ख़ुदि मुंहिंजो वालिद साहब जेको उन 5 दर्जा ख़ुशकिस्मती सां असां वटि इहो रवाज ई न हुयो बलोच कबाइल में या उन में जिन सां मुंहिंजो तालुक़ु आहे। तालीम जो उते न वसीला हुया, न का तालीम जी सहूलियत हुई। मदरसनि में या हिते कंहिं शहरनि में, वॾनि शहरनि में जीअं शिकारपुर या गड़िया सिंध, उते तालीम ॿारहाड़ी में तालीम जो एतिरो न हुयो। त हुन पंहिंजी हिकिड़ी उहा जेको तालीम हासिलु करे चुको हो प्राइमरी जी, उन जो इहो शौक़ु हो त मां पंहिंजे पुट खे पढ़ायां। हुननि मूंखे तमामु वॾनि मुसीबतनि सां मुख़्तलिफ़ स्कूलनि में, मुख़्तलिफ़ ॻोठनि में या वॾा कशाला कढी उहो तालीम ॾियारी। ऐं ईअं कंदे जॾहिं मां मैट्रिक ताईं पहुतुसि या इन खां थोरो अॻु में, त हिकिड़ो शऊरी तौरु उहो नेचुरली मुंहिंजे ज़हन में आयो त जॾहिं इर्द गिर्द खे असां ॾिसूं पिया ऐं पंहिंजी या पंहिंजे इलाइक़े जी बैकवर्डनेस खे बि ॾिसूं पिया त ज़हन में इहे सुवाल उभरनि पिया त आख़िर एतिरी पसमानदगी छो आहे ऐं इहो पसमानदगी असांजी कीअं ख़तमु थींदी। त उन वक़्त खां ई इहो थियो त पंहिंजे हमख़्याल माण्हुनि खे ॻोल्हिजे या उन्हनि सां गॾिजी करे पंहिंजे इन ख़्वाहिश खे या इन सोच जी धारा खे को
अमली मैदान में बि इनखे आणे। जाफ़री साहब, मां मूंखे अञा वरी मूंखे माफ़ु कजो, आउं गुस्ताख़ माण्हू आहियां। मूंखे सभ खां अवल पंहिंजे वालिद साहब जो, पंहिंजे वालदा जे बारे में, पंहिंजे भेणुनि ऐं भाउरनि जे बारे में तारीफ़ ॾियो, जीअं तारीख़ में अव्हां जे बारे में हिकिड़ो प्रोफाइल समूरनि माण्हुनि जे अॻियां अचे। तव्हां केरु आहे? मुंहिंजो वालिद साहबु राजू ख़ान मुंहिंजो नालो हो। सो उहे पंहिंजे भाइरनि में 7 भाइर हुया, ही नंढे में नंढो हुयो। ऐं असांजो तालुक़ु जेको आहे तक़रीबन ईअं मां सम्झां त उन वक़्तु जॾहिं मां ॼाओसि त उन खां थोरो अॻु में ई मुश्किल सां असां हिकिड़ी सेटल या हिकिड़े इलाइक़े में, वरना मुख़्तलिफ़ हवालनि सां, मालदारी जे हवाले सां मुख़्तलिफ़ हंधनि ते उन्हनि जी लॾ पलाण थींदी हुई। जेको असां मुंहिंजी मालूमात सां आख़िरी कड़ी खेरे तालुके मां शिफ्ट थी, पहिरियों त उनखां पोइ ज़ाहिर बलूचिस्तान जा इलाइक़ा आहिनि पर उतां आयो, पर आख़िरी असांजी शिफ्टिंग जेका आहे मौजूदा इलाइक़े में थी, उहो गड़ी खेरे या जेको उस्ते मोहम्मद गड़ी खेरे जा इलाइक़ा आहिनि, हितां हिन तरफ़ थी। त उन वक़्तु तालीम जो त मां अॻे ई ॿुधाए चुको आहियां त को कोन हो, पर मुंहिंजो पीउ खे पंहिंजे 7 ई भाइरनि में आख़िरी हो, उनखे इहो मौक़ो मिलियो त गड़ियासीन में हिकिड़े मदरसे में उनखे तालीम जो मौक़ो मिलियो, जिते हुन मदरसे जी फ़ारसी तालीम सां गॾु हुननि उते 5 दर्जा सिंधी जा बि पढ़िया हुआ। इहो मां दोस्तनि खे, ॿुधंदड़नि खे ॿुधाइण थो चाहियां त उन वक़्त जा 5 दर्जा प्राइमरी जेको आहे न, उहो तमामु सुठी तालीम हुई। ऐं उन जा जेकॾहिं मां अखर हिन वक़्तु बि किथे लिखियलु मां ॾिसंदो आहियां त ओड़ा अखर बि शायदि असांजे हाणे माण्हुनि जी अहिड़ी लिखणी कान्हे। त उहो पाकिस्तान थियण खां पोइ त ज़ाहिर आहे जीअं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं त वालिद साहब बि जेको आहे सो जेके सरकारी ज़मीनियूं हुयूं या फ़ारिज़म उहो लीज़ कराए उन में काश्तकारी जे हुन सां लॻो। ऐं उन में हुन वटि एतिरी जमा पूंजी थी जो हुनखे इहो मौक़ो मिलियो त पंहिंजे पुटनि खे पढ़ायां। असां 3 भाइर आहियूं हिन वक़्तु, वॾे में वॾो मां आहियां ऐं हिकिड़ी असांजी सिस्टर हुई, उहा त वीचारी 83 में गुज़ारे वई। बाक़ी 2 भाइर मुंहिंजा उहे हाल हयात आहिनि ऐं हर को पंहिंजे ॿनी जे टुकड़नि सां। तव्हांखे औलाद घणी आहे जाफ़री साहब? मूंखे 5 पुट आहिनि, 5 नियाणियूं आहिनि। अच्छा, ऐं शादियूं घणियूं आहिनि? शादी हिकिड़ी ई आहे। तव्हांजा 5 पुट छा था कनि? उहे कोई 2-3 खे हा 3 खे लोकल गवर्नमेंट में नौकरियूं आहिनि। को हिकिड़ो UC सेक्रेटरी आहे, हिकिड़ो टाउन ऑफिसर आहे ऐं 3 लोकल गवर्नमेंट। बाक़ी हिकिड़ो जेको आहे सो जेको कमु मां कंदो हुउसि ॿनी ॿारे जो, ज़ाहिर आहे मुंहिंजी उमिरि हाणे मतिलबु काफ़ी थी वई आहे, त हिकिड़ो उहो ॿनी ॿारे खे उनखे ॾिसे थो ऐं हिकिड़ो जेको आहे सो नौजवान आहे, अञा नंढो आहे, उहो मूंसां गॾु हूंदो आहे किथे बि कमकार जे हवाले सां। इहो आहे मुंहिंजे जेको ॿार। बाक़ी नियाणियूं जेके आहिनि उहे 3 त परिणिजी वियूं आहिनि, बाक़ी 2 जी अञा ताईं शादी न आहे। तालीम उन्हनि जी? उहो नियाणियूं प्राइमरी पास आहिनि। प्राइमरी पास। उन जो वजह तव्हांखे ॿुधायां। हा, ॿाराड़ी में त रहण जे करे असांजा जेके छोकिरा हुआ उहे त मुख़्तलिफ़ ज़रियनि सां डॉट्सननि में या ॿियनि सुवारनि में वञी शहर में किथे न किथे एजुकेशन तालीम हुन हासिलु कई। पर असां वटि असांजे ॻोठनि में, पर पूरे ख़िते में को स्कूल प्राइमरी त हुया, मिडिल जे स्कूलनि जी सहूलियत न हुई, इन करे उहो वधीक पढ़ी न सघिया। नाज़रीन, असांजूं जनाब रहीम बख़्श जाफ़री साहब सां ॻाल्हियूं जारी आहिनि। थोरी नंढी साई खां पोइ वरी मिलंदासीं। असां सां गॾु रहिजो।